नाज़रीन बे पास तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॿी अहम ख़बर आहे त क़ौमी असैम्बली जो कोरम पूरो न हुजण सबब इजलास मुलतवी कयो वियो आहे। अहम मामलनि ते बहस न थी सघियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जो चवणु आहे त सिंध हुकूमत छो सूबे जी पाणी जी बराबर विर्छ न करे रही आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फ़हमीदा मिर्ज़ा चयो आहे त क़ौमी असैम्बली में लिंक कैनाल्स खे पाणी ॾियण वारो मामलो मुंहुं उथारियो आहे। सिंध खे रुगो 3 खां 400 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे। ठटो बदीन टनोलैर ऐं मीरपुर ख़ास में पाणी जो सख़्त बहरान आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच साहब। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा इस्लामाबाद में PTI जे एमएनए सां पाणी जे हवाले सां अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। क़ौमी असैम्बली जे इजलास खां पोइ जंहिंमें अॼु पाणी जे हवाले सां ध्यानु कयो नोटिस बि शामिल हो, पर क़ौमी असैम्बली जी जो इजलास कोरम टूटण सबब उन ते कार्रवाई न थी सघी ऐं इजलास ॼाण मुदे ते मुलतवी थी वियो। उन खां पोइ डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा पंहिंजे चैम्बर में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें PTI जे एमएनए में शिरकत कई आहे। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा सिंध में पाणी खोट जे हवाले सां सिंध हुकूमत माना पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई आहे। हुनजो चवणु हो त क़ौमी असैम्बली जे एजेंडा में पाणी जी खोट जे हवाले सां मामिलो शामिल हो, पर उन जे बावजूदि कोरम जी निशानदेही करे उन ते कार्रवाई जेका आहे उहा रोकण जी कोशिशि कई वई। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जो चवणु आहे त सिंध में पाणी जी चोरी आहे ऐं ॾाढनि खे पाणी ॾेई ग़रीबनि जो पाणी बंदि कयो वञे थो। ख़ासि करे सिंध जे हेठाहीं इलाइक़नि में ॾाखिणनि इलाइक़नि में ठटो बदीन टंडोलियार मीरपुर ख़ासि जावल होॾे पाणी जी फराहमी उनखे बंदि कयो वियो आहे। डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा जो इल्ज़ाम हुयो त थियण ईअं खपंदो हो त क़ौमी असैम्बली जो इजलास हलणु खपे हा, जंहिंमें ध्यानु छिकायो नोटिस अचे हा, जंहिंमें इर्सा खां इहो पुछानो कयो वियो हो त सिंध में पाणी जी खोट छो आहे ऐं मेंबर पाण में छो था विढ़नि, सिंध खे पाणी जी फराहमी छो नथी थिए। पर इहे समूरा मामला सियासत जे नज़र कया पिया वञनि। सिंध में आबादगारनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे ऐं उते पाणी चोरी जे करे बहरान आहे ऐं जेके ताक़तवर माण्हू आहिनि उहे पाणी खणी था वञनि ऐं जेके कमज़ोर आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं पाणी चोरी सां गॾु पाणी जो लासिस आहे ऐं जेको मिसमैनेजमेंट आहे जंहिंजे करे वधीक मसाइला आहिनि। तंहिं करे ज़रूरी आहे त जेके सूबाई हुकूमत आहे सिंध में पाणी जी जेका सूरत हाल आहे उनखे उनजी मैनेजमेंट खे बहितर करे चोरी जी रोकथाम करे ऐं जेका आबादगारनि जेके ताक़तवर आबादगारनि जी DO कढिया आहिनि या लिफ्ट मशीन ज़रिए पाणी खणनि था उन्हनि जी पाणी जी जेका खणत आहे उनखे रोकियो वञे ऐं आम आबादगारनि खे पाणी जी फराहमी खे यकीनी बनायो वञे। जी महिरबानी आवाज़ आगाह करण लाइ।